अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज 17 रमजान मुबारक दी रात सन 1446 हिजरी नगोट अदुर पंवर में अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस जो ही प्रोग्राम रखियो वियो आहे। धणी दर दुआ है त अल्लाह ताला असां तव्हां जी हाज़िरी पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल व मंजूर फरमाए। असां तव्हां जे न अचण जे करे अल्लाह ताला बख़्शिश जा फ़ैसला फरमाए। बुलंदी आवाज़ आमीन। तो मुझा प्यारा मुसलमान भाइरो, 17 रमजान मुबारक ते खोड़ सारा वाक़या थिया आहिनि। टाइम जी नज़ाकत के मद्दे नज़र रखंदे अवां जे साम्हूं मुख़्तसरन कुछ वाक़यात अर्ज़ रखंदुसि। हिन रमजान मुबारक ते 17 तारीख़ ते पाक नबी इमामुल लंबिया सरताजुल लंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका पांजी मुख्तसर जमात तैयार कई सब खां पहिरियां उन जे मथां इम्तिहान आयो जेको बदर वारे दिहाड़े ते थियो। बे नंबर ते उम्मुल मोमिनीन अफीफे कायनात सैयदा हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी वफ़ात भी इन तारीख़ ते थी। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी प्यारी न्याणी हजरत सैयदना उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जी रानी सैयदा रुक़ैया रज़ियल्लाहु ताला अन्हा जी भी वफ़ात इन तारीख़ ते थी। सैयदना अली अल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मथां जेको कातिलाना हमलो थियो वा उहो भी इन तारीख़ ते थियो। एक ही तारीख़ ते शहादत थी। बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना। खुदो मुसलमानों, मुझे पाक नबी इमामुल लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कुरान करीम के जरिए सा मक्के में तबलीग किया। मुझे सोने नबी इमामुल लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ में तबलीग किया। मुझे सोने नबी इमामुल लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जो कोटो खाली नाए थजो, मक्के जी का दीवार खाली नाए थदी जिते मुझे सोने नबी आमिना दे नाल हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान वारी तारीम नदनी होजे
ॿुधो मुसलमानों मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरान तबलीग के हवाले से कई मोड़ आया। पैरों मोड़ आयो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जादूगर चयो वियो, शायर चयो वियो, काहिन चयो वियो। मुसलमानों अल्लाह ताला कुरान करीम के अंदर तरदीद कईया फला उक़सिमु बिमा तुबसिरून वमा ला तुबसिरून इन्नहु लक़ौलु रसूलिन करीम वमा हुवा बिक़ौलि शायर क़लीलन मा तुमिनून। यो कहीं शायर जो कोल ना है न कहीं काहिन जो कोल ना है वला बिक़ौलि काहिन क़लीलन मा तज़क्करून। अल्लाह ताला फरमा के काहिन जो कोल ना है तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। जहान जी तरफा नाज़िल कयो तव जेको जहान जो पालनहार अल्लाह करीम उन्हीं जी तरफा आयो आ। मुसलमानों वरी मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा मुझे सोने नबी इमामुल अंबिया दे खानदान जे मथा 3 साल मुसलसल बाइकाट कयो। अबानन सा केर न ॻाल्हाए उहे भी 3 साल काटिया। बिलाखिर मुझो सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को शरीफ छदे करे मदीने शरीफ पहुता। मुसलमानों मक्की शरीफ वारो एड़ो दौर हो जो मोरे नबी जी सरदार आमिना जे लाल खे ॾाढो तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं। साहबा के ॾाढो तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं। हत्ता के मुझे सोने नबी आमिना जे लाल महबूबे दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं साहबी सगोरा झुकन पिया। साईं असां खे ही तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं। साईं असां खे माण्हू घिटनि में घिरी दावत पिया। मुंहिंजे साईं फरमाए मुंहिंजा साहबियो एड़ा भी अल्लाह जा बाना गुजरी आया जेके तुल ताईं जमीन में दफन करे मथा आरो हलाईंदा हा। एड़ा भी अल्लाह जा बाना गुजरी आया जो लोई कंगल सा उन जो सजो जिस्म रहड़ो वीदो हो जंहिंजो मंजर अल्लाह कुरान में ही बयान कयो वा। अम हसिबतुम तदखुलुल जन्नह वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसा वज़्ज़र्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल अर्रसूल वल्लज़ीना आमनू मता नस्रुल्लाह मता नस्रुल्लाह। अल्लाह जिन एडो नंजे मथा मुसीबतुन जा पहाड़ आया मुसीबतुन जो ज़लज़लो आयो जो चलता मता नस्रुल्लाह अल्लाह जी मदद कदे तमार जो पियो क्या बिलाखिर मुझे सोने नबी इमामुल अंबिया मक्को शरीफ छजो मदीने पहुता। वो मुझे साईं जेके शागिर्द तैयार कर अल्लाह से उन जो सिफतूं बिन कुरान बुलंद आसा दुरूद पाक। तो अल्लाह ताला फरमायो मुझा महबूब जेके तो शागिर्द तैयार क्या कुरान करीम जी जरिए सा। कुरान जी खासियत आहे इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह
वजिलत क़ुलूबुहुम जॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र पढ़ियो वेंदो क़ुरान करीम पढ़ियो वेंदो वजिलत क़ुलूबुहुम इन जूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ जे करे ॾकी पवंदियूं साईं वो मंज़र त असांखे ॿुधायो जो मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया खां पहिरां जेको मंज़र हो अल्लाह ताला फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। साईं जे अचण खां पहिरियां क़ुरान जी तिलावत खां पहिरियां क़ुरान जी तालीम खां पहिरियां माण्हू पतरी गुमराही में जो पंहिंजो ज़िंदा न्याणियुनि खे दफ़न कंदा हुआ बुतनि जी साम्हूं सजदो कंदा हुआ पर जॾहिं मुंहिंजो सोणे नबी इमामुल अंबिया उन्हनि जे साम्हूं क़ुरान करीम पढ़ियो आहे मुसलमानो अल्लाह तबारक व तआला उन जूं सिफ़तूं बयान कयूं वज़ादतुम ईमाना अल्लाह जे मथां भरोसो बि कनि था ईमान उन जो वधी थो पए वाला रब्बिम यतवक्कलून अल्लाह जे मथां भरोसो कनि था कुछ दिहाड़ा गुजरिया सन 2 हिजरी में हिकड़ो मक्के जो तिजारती काफिलो शाम खां गुजर करे वने पियो मक्के वापसी अल्लाह ताला मुझे महबूब के फरमाया मुझे महबूब पांजे सहाबा के वठी हानी अल्लाह मांगे इजाजत ॾिनी आहे वो वक्त हो जने बिलाल के घिटन में के लींदा हा वो वक्त हो जो खब्बाब के इनते वारियते लेटाइंदा हा खब्बाब के टांडन ते लेटाइंदा हा हाने वो वक्त खत्म उदिन लिल्लदीन युकातिलून बिअन्नहुम मुज़लिमून व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर। अल्लाह ताला फरमा मुझा महबूबा हाने अल्लाह के इजाजत ॾिनी आहे हाने पंहिंजो दिफ़ा कयो हाने सब्र सां कमु न हलंदो हाने मुझा महबूबा इन्हनि खे जवाब ॾियो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो ओ मुझा साबियो अल्लाह ताला मूंखे ॿुधायो आहे ॿिनि टोलनि मज़ा अल्लाह ताला फरमायो ॿिनि ऑप्शन मज़ा हिकिड़ो ऑप्शन तव्हांखे ज़रूर मिलंदो हां सही पोइ या त वेहण सां तव्हांखे फतह मिलंदी या त वरी बग़ैर वेहण जी फतह मिलंदी। बहरहाल मुंहिंजो सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकता साहबी सगोरा भी 313 ॼणा हाणे 313 ॼणनि मंझि उठ आहिनि कुल 70 घोड़ा आहिनि कुल 2 ऐं तलवारूं भी 8 तलवारूं 6 ज़राऊं बकाया कंहिंखे खजी जो फड़ो हथ आयो त बस ठीक आहे। अॻिते जो ख़बर पई त बाबा हू तिजारत जी काफ़िलो त निकिरी हलियो वियो ओदा अबू सुफियान तॾहिं अञा मुसलमान कोन थियो उन न्यापो मोकिलियो मक्के शरीफ वञो वारो कयो अबू जहल के ॿुधायो त मुसलमान असांजे मथां हमलो था कनि पिया इन जे करे हाणे अबू जहल के जो ख़बर अगे ही सड़ियूं ॿूटियूं पिया खाइनि त मुसलमान खे किथे छॾियो ही अलाए कीअं हितां विया आहिनि एॾे नेठ सही उतां हू बि निकिता हेॾो नबी साईं जन पहुता
खोड़ जगह आयूं बहरहाल पार कंदे कहीं जगह ते पहुता खबर पई त अबू सुफियान पांजो काफिलो बे पासे का वठी कर मखे वियो हलियो हो बे अबू जाले न्यापो मोकने त बस हाने बस ठयो मां पोत ते ती वेहड़े इए किए थिनो अल्लाह जी कुरान करीम अंदर सज बयान कयो इए नथी दो जेसी दे असा उते पहुंचो ना इनन जेके मता टोटा तबाईंदासी जेसी ते असा पांजू दिलियूं थदियूं न कयूं असा जेसी ते शराब न पियूं जेसी ते मायूं न नचायूं तेसी ते असा वापस न मोटंदासी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब सगुण मशवरो तो बाबा हाने छा करणो हिकड़ा हु वियो हलियो काफिलो हाने तवा इरादे न सां न आया हो पो हजरत अबू बकर सिद्दीक पहिरो तकरीर कई साईं असा का जे कलावा माल गुरंदा माल भी हाज़िरा तो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु इन माराइल में गुजरी आयो मुझे सुने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा माल भी कुर्बान कयो जान भी कुर्बान कया औलाद भी कुर्बान कया वक्त भी कुर्बान कयो बाद में जनाबी अबू बकर का बाद में उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु दोबारो आयो उमर भी सागे नमूने सा दिलदारी दिनी अल्लाह जा रसूल असा तुझे सजे विणदासी अल्लाह जा रसूल असा तुझे खबे विणदासी अल्लाह जा रसूल जिदा ता हुक्म कंदो असा वासा हाज़िर हो उन का बाद में हजरत मिक़दाद रज़ियल्लाहु ताला अन्हु इनका जोशी दी तकरीर कया जो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे अखल मुबारक मजा खुशी में नींद वही आया अर्ज के साईं असा मूसा नबी जा उम्मती थोरे जो बनी तू जो रब बनी बिड़ो फदब तव रब्बुक फकातिला इल्ला हाहुना कायदून साईं असा मूसा नबी दे उम्मत वांगुर ना आया जो तो के अकेले छदे करे ये तो के तो अल्लाह दा रसूल तू जो रब वनी करे विड़ो असा इते वेंदाओ ना ना मोदा महबूबा असा तुझे अगे हलंदासी असा तुझे पुठियां हलंदासी सजे खबे तुझो दिफा कलासी दाते भी हुक्म कंदो असा तवा जा जान सार जान जनाज साहबा में खुशी लहर मची पर साईं जन अन्या इरादो कयो क्योंकि हजरत साद बिन मास साद बिन उबादा अंसार साहबी रज़ियल्लाहु ताला अन्हु अंसार मजाओ उन समझी वियो तो शायद साईं जो ख्याल असा दिया साईं असा तवा के जगह नी असा तवा सा वादो कयो सी साईं असा तवा जी बैयत कई सी असा तवा जी हर हाल में हिफाजत कलासी से अंसार जी जमात आवासा गल्ला अल्लाह जा रसूल बेवफा नायो बावफा जिन अल्लाह ताला अंसार दी ईसा दे बयान कुरान करीम में कयो वल्लदीना तबव्वउ दार वल ईमान मिन क़ब्लिहिम युहिब्बून मन हाजर इलैहिम वला यजिदून फी सुदूरिहिम हाजतम मिम्मा ऊतू वयूथिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा हमें पाण के तकलीफ हुंदे भी नबी जी हुक्म जे मथा पांजे भाइरन के घर भी दिनो पांजे भाइरन के मिलकत भी दिनो बावजूद जो पाण के तकलीफ वो साईं समझी विया अगते हला पर जेको मैदान हो उते मक्के जा मुशरिक अगे ही कब्जो करो न वेही रहा वो पट हो मुसलमान दिला जेका जाय उहा हुई वारियासी रसड़ उता भजन में ॾाढो दुखियो अल्लाह ताला कुरान करीम में बयान फरमाया अल्लाह ताला फरमायो
इदा तुम बिलउदवति दुनिया वहुम बिलउदवतिल कुस्रा वर्रक्बु अस्फल मिनकुम वलौ तबाअतुम लख्तलफ्तुम फिल मियाद वलाकिन यक़दी अल्लाह अमरन कान मफ़ऊला। मुदा महबूब ता ओरे पासे दा ऊपरे पासे दा वो किसो यको घणो आमा मुख्तसर छाट कया जदे उता निकरन पिया अल्लाह जे मंदिर भी बयान कयो आ अबू जहल के झलियो रे पोते वञ वेड़े वा मां पोते वटा न थींदो ई छो त अल्लाह तबारक तआला फरमायो यो साक़ून इलल मौत व हुम यंजुरून ई पे हाल मौत दा गेला पिया वञ हला पे वञ जोर गोया के मौत उन के पहुतो अची ॿियो हिकिड़ो वाक़ियो अचे थो ने त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंहिं उदास अंगूरन जो शरबत पियारो ताइफ वारे सफर में उन जो आका भी उन में वने पियो बदर में झले पड़े खुदा के मन न मन जाए रोए पियो थो थो रोई थी मां पंहिंजे आका जो मौत तो दिसां तो ते मरन तो चिड़े छो जी वो वक्त हो जॾहिं मां इन जे चवण ते पंहिंजे महबूब जे अंगूर खणी वियो होसि मूंखे ॿुधायो हई वक्त जो नबी आ छो त अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधाई जो नबी खां सवा केरु नथो ॿुधाए ऐं उन जे मुक़ाबले में तो वञे वञे मरंदो मां ॾिसां थो उन जो अखियुनि सां मौत नेठि पहुतो हुते मोह वञे पर उन खां पहिरियां मुंहिंजे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मैदान ते धिका कढी विया फरमाए हिते अबू जहल मरंदो हिते उमय्यू मरंदो हिते फलाणो काफ़िर मरंदो हिते फलाणो काफ़िर मरंदो ऐं वरी फोंड में निकता अल्लाह वो मंदिर बयान कयो नेठि हिक ॿिए जे आमो सामो छा पोइ पहिरियों अंसारी साहबी आया उन्हनि चयो त बाबा तव्हां सां जहिड़ो कोन्हे हेॾो असां मां को अचे असां मां मके वारनि मां पोइ टे सहाबी हज़रत अली अल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ऐं हज़रत हारिस ऐं टियों शख्स बि हुयो जेके उहे आया तो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैदान जंग का पेरा दुआ गुरन अल्लाह अल्लाह ही मुझी पूजी थई ही मुझी जमात थई अल्लाह दी कनही हलाक थी वई कदे भी तू दो नालो कोई को न वठदई ॿुधो मुसलमानो मुझे सुनो नबी इमामुल अंबिया 17 दी रात सदी रात अल्लाह दी सामो रोन प्या मुझे सुने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी चादर मुबारक कुलन ताकी पवे पई अबू बकर सिद्दीक कुलन ते रखन ता प्या अर्ज कंदा करीम कदे भी अल्लाह के न छड़ी दो ॿुधो मुसलमानो अल्लाह तबारक व तआला फरमायो मोदा महबूबा तो सा झगड़ो कर था अल्लाह के बारे में युजादिलूनका बिल हक़ बादमा तबय्यना कल्लमा युसाक़ून इलल मौत वहुम यंज़ुरून वइन यइदुकुमुल्लाह अल्लाह जो तो सा वायदो महबूब करीबी तो के मानू जे सामो रुसवा न कनो तो तमो जो वायदो यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्या वल्लज़ीना आमनू मां पांजे नबी के भी रुसवा न कनुम मोमिनन के भी रुसवा न कनुम जदे उस काफिर दिसन था सामो 313 खुशी दी बकरिया अज मुसलमान जो नालो न रहंदो अल्लाह ताला फरमाए दा महबूबा पांजे घर में निकता बकरहु और अल्लाह व सुदून सबीलिल्लाह खोज करे निकता माल के दिखा करे निकता अल्लाह दे
सेखारो कयो पिया वैद सैयना लहुम शैतान आमालहुम शैतान के पैगामर सिंगारे दिना छापे कइन वकाल अल्लाह गालिब लकुमुल यौम अजनी तवाजे मथा कोई गालिब न थींदो जारुल लकुम माता जे पनागी राम अबू जान के हथ में रही करे मैदान काम में नथी आयो हम अबू जान पनाह न करे उतबा पनाह न करे उमैया पनाह न करे तो अल्लाह तबारक व तआला फरमायो शैतान मांग के हुक्म कंदो इन काल लिनसान कुफर कर ओदन कुफर कंदो वो छातो इन्नी बरीहुम का माँ तो का बेजार है माँ तो का बेजार है मुसलमानों मुझे सोने नबी नाबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम साहबा के मोकलो खुदा पे आया भूखी ढेर थी मुझे सोने नबी नाबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कातवा घुरिया अल्लाह मुझे अबू जी थई अल्लाह मुझे जमात थई हिते सो तेरा जेकन वफात करे शहीद थिया अल्लाह तो दीन जो को नाले न थले इन्हीं जे करे मुसलमानों मुझे पाक नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा मजाब इन 313 सहाबा जेके पदरी साहब जो अल्लाह ताला रजा जो फरमायो मुसलमानों वो मुझे पाक नबी मोहम्मद जी घोड़े मुझे मालूम परवाह न साथियों शैतान आया वाते शैतान के भजन दिला तो मलाए पैदा ये भजन था वो यमुदिकुम रब्बुकुम बिसलासति आला मिनल मलाइकति मौजूदीन अल्लाह ताला फरमायो महबूब दे सहाबा दिला उनकी तसल्ली दिला अल्लाह तबारक व तआला तेरे 3000 मलाइका बाद में 5000 मलाइका पीलन पटकन साहब हथ में तलवारों मुसलमानों साबी पान हैरान हा असा पान हैरान हो जे जदा तलवार भरायो अगई मुंडी खत्म वाले गाल उलमा में तलाब के ताल्लुक क्यों न कहीं पूरे अलग मसला बहरहाल मदद दिल आया तो 70 बार उते कत्ल था इतने दिन हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु तआला ने फरमायो तन्नड़ा मुझे सब आया कि चाचा अबू जहल केड़ो अरे बाबा ता था करो कदल बेव कोन ता अबू जहल दा पूछा के वो सरदार तीन चाचा दस अबू जहल का थोया मुसलमानों नडड़ा हजरत मुअव्विज़ इमाद पूछता करता अब्दुर्रहमान बिन रज़ियल्लाहु तआला फरमायो जी जो मैं इशारो कयो ओ इहो जमा अबू जहल ई निता जे तीर कमान मान निकरंदो पई वनी करे उन जे मथा करके हमलो कयो केड़ा है विधोस जख्मी करे विधोस मुसलमानों जब जख्मी हालत में पड़ा हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु उन दिला बिन मालिक खेवा उन जो भी कद हल होया वनी अना नौजवान ओ नौजवानों असादी तहरीक इब्तदाई नौजवानों का थिया तेरो जी को हक बात वजो हक बात वजो टकराव थोड़ा तारी तेरी कुर्बानी नौजवान दिया आज नौजवानों से तवा पादी जवानी मोबाइल में गुम करे छड़ी से पादी जवानी मुहिदी में गुम करे छड़ी से अचो अल्लाह दी कुरान के पढ़ो नबी मोहम्मद दी सीरत के पढ़ो पादी नौजवान दी सीरत के पढ़ो खुदा तबाहना उन जो को पूरो कहो थो हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद कभी अबू जहल के मथा पोतो अबू जहल पटके तो हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद कहते यार दुख हुआ मां सरदार हम
मां रईस मुखे को वॾो पहलवान होते हा जेको मोदी साम्हूं होते हा उहो मुखे मारे हा रोअण जे करे थो जो मुखे नंढड़नि ॿिनि ॿारनि मारे हा मुसलमानो फक़ाद को बतल हो हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला फरमायो जब मां तलवार रखे हला पियो मुखे की अब्दुल्लाह ॻाल्हि ॿुधो मुखे जेको आहे तलवार थोरी हेठि करे हणजा त मुंहिंजी विझी मथे चढ़े त मुंहिंजे नबी जी फरमाया हिन जो मुआरो फिरोन हुन फिरोन खां वधीक आराम हू ॾिसे पियो था पियो आमनतु बिरब्बि मूसा हारून आमनतु बिरब्बि मूसा हारून अल्लाह ताला फरमायो जब फिरौन हज़रत इस्राईल खे ॾिठो ओॾी महिल पियो चवे ईमान थो आया हज़रत मूसा नबी जे रब ते हारून नबी जे रब ते अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हज़रत इस्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया अल-आन वक़द वसैत क़ब्ल वकुनत मिनल मुफ़्सिदीन पर ही अहिड़ो हरामी जो ती बाबा मान ओॾी महिल बि न पियो मञे तमाम पोटा या सोभा मुझे सुने नबी मोहम्मद अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रमजान मुबारक मिलिया 70 माण्हू कत्ल थिया हेला मुझे महबूब जा साहब कुल 14 जना शहीद जंहिंमें 8 अंसार 6 मुहाजिर मुसलमानों असे तवाके भी घुर्जे मुझे पाक नबी मोहम्मद अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके जिहादी जंगियूं लड़ी उन जो मुताबिक़ 27 जंगियूं जंहिंमें मुझे साईं नफ्स नफीस पाण शिरकत कई आहे ॿिया वरी सरिया नबी ते बाद के मुझे साईं पाण लश्कर रवाना कया विया इन जंग में मुझे साईं पाण शरीक थिया पोइ उन में पंहिंजा बि क़ैद थिया असां आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजा बि क़ैद थिया कुझु हज़रत अब्बास नबी साईं चाचो ऐं अबुल आस नबी साईं न्याणो कोड़ अहिड़ा हुआ जेके पहुता हाणे उन जे लाइ फ़ैसिलो छा थिए अल्लाह ताला फरमायो मुंहिंजे महबूब सभिनी खे मशवरो वरितो त कहिड़ो फ़ैसिलो कयो हिन जे लाइ हर कंहिं पंहिंजो मशवरो ॾिनो अबू बकर सिद्दीक़ जो साईं छॾे ॾिनो उमर साईं जो फ़ैसिलो त साईं जेके मुक़ाबले में होॾो हली आया आहिनि इन जो मुंहिंजी राय आहे त हर को पंहिंजो हवाले कयो पंहिंजे मिट जे त उहो गर्दन जुदा करे पोइ मुंहिंजे महबूब फ़ैसिलो कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वारी राय ते अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब तोखे इहो फ़ैसिलो न हो करिणो फ़ैसिलो उहो करिणो हो जेको उमर वारो अब उमर जे फ़ैसिले जे लाइ ताईद कई ॻाल्हायो ॾाढा अॼु वरी छो थियो आहे त एतिरा बि जेके उमर जो फेर हूंदो अॼु मुझे हमारा के फोन किया सही उमर नबी जे साहब ने आए ये गाल करे तो अल्लाह के कुरान उन दी ताईद किया दुआ है अल्लाह तबारक व तआला से तवा के पाक पैगंबर अलैहि सलातो व सलाम जे तौर तरीके दे मथा अमल करने तौफीक अता फरमाए व मालिना अल्लाह बना